न्यू सैदाबाद लॻ बखर जमाली वटि जमाली बिरादरी जे सवें माण्हुनि जो एहतजाज महराण हाईवे ब्लॉक करे छॾियो। तफ़सील मूजिब न्यू सैदाबाद लॻ बखर जमाली में 28 अप्रैल ते जमाली बिरादरी जे नौजवाननि विच में छेड़ो ऐं दूबदू फायरिंग में ॻोठ बलोच खान जमाली रहवासी नौजवान शाहजहां कंबाई जमाली गोलियूं लॻण जे नतीजे में क़तल थी वियो। वाक़े खां पोइ जमाली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में तकरार वधी वियो आहे। इलाइक़े अंदरि ख़ौफ़ ऐं ॾहकाव जी सूरत हाल आहे। पुलिस जूं मोबाइलूं इलाइक़े अंदरि अमन अमान क़ाइम करण लाइ मौजूद आहिनि। ॻोठ पहाड़ जमाली ॻोठ नबी बख़्श जमाली जे ॿाहिरां पुलिस जूं पिकटूं क़ाइम कयूं वियूं आहिनि, जॾहिं त बखर जमाली पहाड़ जमाली नबी बख़्श जमाली जे सवें नौजवाननि महराण हाईवे ते हाजी कामिल खान जमाली चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। 1 कलाक ताईं महराण हाईवे खे ब्लॉक करण सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां मुसाफ़िरनि गाॾियूं बीहजी वयूं। पुलिस ॻोठाणनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलारायो।